नाज़रीन हेडलाइंस में ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सिंध के बेटन ते वफ़ाक़ी वालार खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक के सॾ ते मोहब्बत सिंध बेदारी मार्च कढियो वियो आहे। औरतुनि ऐं ॿारनि समेत वॾे अंग में धरती धणी शरीक थिया आहिनि, जॾहिं त अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में कंधकोट खां शुरू थियल मार्च कराची ॾांहुं रवां आहे। हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं झंडा खयल माण्हुनि तरफ़ां आइलैंड अथॉरिटी नामंज़ूर जा नारा, कंधकोट ऐं बख्शापुर में अयाज़ लतीफ़ पलीजो जो काफ़िलनि के ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त डिंगी ऐं भंडार ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। ॿेटनि जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद जी थी आहे। भेनरूं ऐं भाइर सिंध ख़ातिर मुख़्तलिफ़ शहरनि में वञी जागरता मुहिम हलाईंदा। मार्च में शामिल काफ़िला मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदा कराची पहुचंदा। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर पीर बख्श बंगवार असां लाइन ते मौजूद आहे। पीर बख्श, इन हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कंदकोट में अॼु क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान अयाज़ लतीफ़ पलेजो जे अॻुवाणी में कंदकोट प्रेस क्लब खां लाइब्रेरी चौक ताईं मोहब्बत सिंध बेदार मार्च कयो वियो आहे, जंहिंमें मरकज़ी अॻुवान ऐं सिंधियाणी तहरीक जूं न्याणियुनि समेत सविन जी तादाद में वर्करनि ऐं शहरनि जेको आहे उन रैली में शिरकत कई आहे। ऐं उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान अयाज़ लतीफ़ पलेजो ख़िताब कंदे चयो आहे त सिंधी क़ौम सिंध जेको आहे 1940 जे करारदाद तहत जेको आहे ख़ुदि मुख़्तियारी तहत असां पाकिस्तान में शामिल थिया आहियूं। ऐं उन खां बाद हिन वक़्तु जेको आहे सूरत हाल आहे, जेको सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ ऐं पीपल्स पार्टी पारां मिली करे हिकिड़ो साज़िश करे उन ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे। ऐं उन सां गॾु गॾु जेके असांजा पहाड़ू आहिनि, असांजा उन्हनि जे मथां जेको आहे उहे विकिरो करे सिंध हुकूमत पारां उहे कॾहिं बि जेको आहे साज़िशनि खे जेको आहे कामयाब करण न ॾींदो। ऐं असां क़ौमी अवामी तहरीक कशमोर खां कराची ताईं सिंध जे हर शहर ऐं हर कुंड कुर्छ में जेको आहे असां मोहब्बत सिंध बेदार रैली कढी करे सिंधी आवाम खे जेको आहे पंहिंजो शऊर पैदा कंदासीं। जेके असांजा ॿेट आहिनि, जेके वसीला आहिनि, उहे सिंध जा आहिनि। ठीक है, वॾी महिरबानी पीर बख्श तफ़सील खां आगाह करण जे लाइ।